बस क्लस्टर हब अड़े ग्रेड जा हेड मास्टर जो असांखे गुलाम बनायो हो सिंजे प्राइम उस्ताद के गुलाम बनायो हो के पुछण वारो कोन हुयो कॾहिं PMS एप त कॾहिं बायोमेट्रिक ऐं असांजा जेके हक़ हुआ असांखां रोज़ रोज़ खसा पिया वञनि असांखां मरादो बजाए उस्तादनि खे ॾियण ॾिजे उहो खसी पियो वञनि उनजो सबबु वॾी मुदो इहो आहे त असांजा अॻुवान असांजा तलकनि जा ज़िलनि जा डिवीज़न जा मर्कज़ जा अॻुवान उहा असांजी मालिकी न करे सघिया उहो असांजे लाइ झोड़ो न करे सघिया जेको हुनखे करणु खपंदो उनजो फ़र्ज़ु हो त सॼे उस्ताद जे लाइ पंहिंजो रत मुवाहींदा जदोजहद कंदा के जदोजहदूं कामयाबु थींदियूं के कामयाबु न थींदियूं पर जदोजहदूं पंहिंजो असरु ज़रूरु छॾे ईंदियूं आहिनि जदोजहद खां सवाइ उहा तंज़ीम उहो मुल्क उहो ॻोठु ख़तमु थी वेंदो आहे हींअर सिंध जे प्राइम उस्तादनि खे ख़तमु कयो वियो आहे सिंध जा लॻभॻि गवर्नमेंट जा 40 खाता अथव सभिनी जो स्ट्रक्चर आहे सर्विस स्ट्रक्चर आहे असां वटि स्कूल में नायब कासिद आहे उनजो हिकु ग्रेड आहे उनजो प्रोमोशन थींदो क्लार्क में उन खां पोइ सीनियर क्लार्क उन खां पोइ सुपरिटेंडेंट ताईं 17 ग्रेड ताईं वञे थो पर प्राइमरी उस्ताद जेको क़ौमुनि जी सवारनि जी ज़मानत आहे पूरी दुनिया दर प्राइमरी उस्ताद खे वधीक तमामु घणियूं मरातूं ऐं वॾी इज़त जी निगाह सां ॾिठो वेंदो आहे जे साईं चयो त प्राइमरी उस्ताद आहे जंहिंजे करे असां बि पढ़िया आहियूं जंहिंजे करे क़ौमुनि तरक़ी कई आहे पर बदकिस्मती इहा आहे त सिंध जे प्राइमरी उस्ताद ॿियनि सूबनि खे असांखां वधीक मरातूं बसि सिंध जे प्राइमरी उस्ताद खे पंहिंजा हक़ उहे न मिली सघिया जेको उनजे उहो लाइक़नि शाबाश आहे हिननि प्राइमरी उस्तादनि खे अहिड़ी हालतुनि में बि जिन स्कूल में न बिल्डिंग आहे न वॉशरूम आहे न फर्नीचर आहे न किताबनि बिजली जो तस्वुर ई कोन्हे न वॉशरूम आहे अहिड़ियुनि हालतुनि में सिंध जो प्राइमरी उस्ताद पढ़ा थो मुंहिंजो हुनखे सलाम आहे कोई बि सरकार उस्तादनि खे ॿुधण लाइ तयारु न आहे रोज़ तजुर्बा करे सॼी तइलीम खे तबाह ऐं बर्बाद ऐं उस्तादनि खे हिसायो थो वञे इन जो वॾी मोटी जेको सबबु आहे न इन सभिनी जो जेको सबबु आहे त असां प्राइमरी उस्ताद पंहिंजे हक़ जे लाइ सुजाॻ थियण जे लाइ तयारी कोन्हे उथण जे लाइ तयारी कोन्हे पोइ गवर्नमेंट चए थी इहे वीचारा सुता पिया जेके बि ज़ुल्म इहो ॾींहुं उस्ताद वधंदा वञनि उन वॾी वॾो कारण इहो आहे त असां प्राइमरी उस्ताद जागण जी लाइ तयारी कोन्हे असांखे तबाह कयो वियो आहे हाणे त असांखां ॿियनि शर्म खसी वेंदी न जॾहिं हींअर सर्विस इंस्ट्रक्टर इनिशियल अपॉइंटमेंट जी समरी पहिरियों दफ़ो मिनिस्टर ऐं सेक्रेटरीअ पहिरियों दफ़ो महिरबानी करे सिंध जे प्राइमरी उस्ताद जो सर्विस इंस्ट्रक्टर इनिशियल अपॉइंटमेंट जेके असांजे उस्ताद हुआ 2008 ॾह 2014 15 ऐं 2018 सिंध यूनिवर्सिटी 2002 CBM जा NTS तरह जा जेके उस्ताद आहिनि उहे बि 22,000 आहिनि जेकॾहिं उहे बि उथी पोइ हिकु थी वञनि त पंहिंजा मसइला हल कराए वञनि पर उहो उस्ताद बि उथण जा तयारु न आहिनि उनखे पंहिंजे हक़ जी ख़बर ई कान्हे असांजी सर्विस इंस्ट्रक्टर समरी इहे ॿई समरियूं सिंध तइलीम खाते पहिरियों दफ़ो महिरबानी करे इहे समरियूं फाइनेंस में मोकिलियूं त बाबा सिंधी उस्ताद खे सर्विस इंस्ट्रक्टर ॾियो ऐं हुननि खे इनिशियल अपॉइंटमेंट लाइ हिकु ॾियो फाइनेंस खाते हमेशह अॻियां उन ते ऑब्जेक्शन लॻायो त बाबा असां वटि पैसा कोन्हनि बाबा तव्हां वटि पंहिंजे अयाशी जे लाइ तव्हां वटि सेक्रेटरी जे मुलाज़िम खे प्रमोशन ॾियो था उनखे मरातूं ॾियो था हाई कोर्ट जे मुलाज़िम खे जजनि खे मरातूं ॾियो था उन जूं पघारूं वधायो था MPA MN जो खे पघारूं वधायो था ऐं मिनिस्टर जी दोथ जंहिंजी ज़रूरत ई ॻाल्हाए उहे खणो था उनजे लाइ तव्हां वटि पैसा आहिनि जेको प्राइमरी उस्ताद आहे हिन क़ौम जो
क़ौम जी तक़दीर बधाइण जो हिकिड़ो ज़रियो आहे, वॾो महिमार आहे, हीअ दुनिया खे शोर थो ॾे, पर उन खे ॾींहं जे लाइ तव्हां कुझु कोन्हे। तव्हां असांजा शागिर्द असां वटि ई पढ़ी आहियो न उस्ताद वटि, पर उहो इन जे करे त सिंध जो हुननि खे ख़बर आहे त इहे वीचारा घर वेठा हूंदा उथे था कोन पंहिंजे हक़ जे लाइ। मूं हुन सां हिन दफ़े पहिरियों दफ़ो त तव्हांखे इहो हक़ उस्ताद जो ॾियणो पवंदो। असां तव्हां खां पंहिंजा हाणे हक़ छॾी वठंदासीं ऐं हुन सां 3-4 महीना मुसलसल कराची रहियसि। हेॾी वॾी महिनत खां पोइ इहे समरियूं ठहियूं आहिनि ऐं वॾी जदोजहद खां पोइ इहे समरियूं ठहियूं आहिनि, इनखे एसी ज़ाया थियणु कोन ॾींदासीं। मूं हुन फाइनेंस वारे खे चयो त ॾिसिजो इहा एसी तव्हां का नोटिफिकेशन वठी पोइ वापसि ईंदासीं। उन जे करे मूं ऐलान कयो तंग आहे त जंग आहे, ऐं सॼी सिंध में उस्ताद वटि ढोली खणी वयुसि, ख़ुदा पंहिंजे हक़ जे लाइ जाॻो, पंहिंजी इज़त जे लाइ जाॻो, पंहिंजे मुस्तक़बिल जे जाॻो। जेकॾहिं हींअर ते घर में सुतल या पोइ तव्हांखे ज़िंदगी में हक़ कोन मिलंदा। मुंहिंजो को मसइलो कोन्हे थो, असां 5-6 साल खां तव्हांखे हलाए वेंदासीं। सच पुछो बख़ुदा मुंहिंजी सिहत मूंखे इजाज़त कान थी ॾे त आउं हाणे सॼी सिंध में ट्रेवल करियां, ऐं इहा जेका मुंहिंजी सिहत ख़राब थी आहे त बेनसी मज़र खां कराची ते लांग मार्च खे मसी चढ़िया, मुंहिंजे पेट मां रत आयो, पेशाब मां रत ईंदो। उन जे बावजूदि उन्हनि सिंधी यूनिवर्सिटी उस्तादनि खे इंस्टीट्यूट उस्तादनि खे जदोजहद खां पोइ रेगुलर करायो। सॼे प्राइमरी उस्तादनि खे बग़ैर शर्त खे, शर्त वरी छा ॾियो, शर्त असांजे जदोजहदी मज़हब में लिखियलु आहे, शर्त हराम आहे। मैट्रिक पास उस्ताद खे उन हक़ हो, मैट्रिक पास उस्ताद खे 16 ग्रेड वठी ॾिनो थी। हींअर इंशाअल्लाह अलाह चाहियो तव्हां उस्ताद खे जॻाइण चाहियो, अलाह पाक चाहियो, अलाह साईं बि उन क़ौम जी तक़दीर कोन बदिलाईंदो जेसीं उहे पाण पंहिंजे हक़ जे लाइ न उथंदा। सिंध जो हर उस्ताद, हर असांजी भाउ हुजे चाहे भेण हुजे, मेल हुजे चाहे फीमेल हुजे, हींअर मूं खणी असांजूं फीमेल टीचरूं उनखे मूं चयो की तव्हांखे 16 स्किल मिले त इहो तव्हांखे मुफ़्ती में मिले छा? इहो असां रत जो रेज न, असां पंहिंजा जानी माली ख़र्च करे सिंध जे उस्तादनि जदोजहद खां तव्हां ॾिनो आहे वठी ॾिनो आहे। तव्हां हींअर तव्हांखे बि न करिणो पवंदो, तव्हां 16 वठो, 17 वठो, 19 वठो, 20 वठो, खाई 84 उस्ताद उन जा तव्हां सिंध जूं स्कूलियूं तबाद रहियो। इहो मुंहिंजे 3 पद हर प्राइमरी उस्ताद 1.25 लख प्राइमरी उस्तादनि, हीअ सभिनी जी इज़त जो गैरत जो हीअ बक़ा जो मसइलो थियो। हींअर उथंदो त अॼु तव्हांजा नस्ल तव्हांखां टीओ बि ॾिजंदो, तव्हांखां टीओ बि ॾिजंदो, तव्हांखां डायरेक्टर बि ॾिजंदो, तव्हांखां सेक्रेटरी बि ॾिजंदो, इहे ट्रेनिंग वारा बि ॾिजंदा। बाबा हिन उस्ताद में हाणे ॿधी थी विया, हिकु थी विया, पर थिए कॾहिं असां हींअर बि चयो त हाणे उस्ताद खे पात्र खाइनि त वॾा ई मसइला कोन थी थिए। तव्हां शर्त हीअ अथव त क़ियादत बेकाऊ न हुजे, क़ियादत मफ़ामती न हुजे, मसद पदेश न हुजे। हीअ तव्हां वाइदो आहे, हीअ हालत खणी चवां रब्बुल आलमीन जो कसम, न मुकाबजंदासीं न झुकंदासीं। तव्हां मुंहिंजो साथ ॾियो, तव्हांखे सभु मरातो थींदासीं। न अॻे असांजी हुकूमत क़ीमत लॻाए सघी आहे, न असांखे अॻे हुकूमत ख़रीद करे सघी आहे। हमेशह जेके तहरीकूं हलियूं आहिनि, जेके दाग मार्च हुजनि, हिकु ॿिया दोस्त मूंखे विजय काका सुञाणनि था, मूं कॾहिं चंदो न आहे वरितो, जेको चंदो वठो त उहो हूंदो फाड़ियो। असां पंहिंजे बचनि जी रोज़ में ख़र्च कयो आहे। अल्हम्दुलिल्लाह मूंखे फ़ख्रु आहे त सिंधी उस्ताद मुंहिंजो साथ ॾिनो ऐं असां उहे कामयाबियूं हासिलु कयूं जिन जी माण्हू सिर्फ़ु ख़्वाबु ॾिसी सघे थो। छो त सिंधी उस्ताद खे सूर मिलनि, स्किल मिलनि, हीउ माना हिकिड़ो ख़्वाबु हो, पर अलाह पाक असांजी अलाह बि उन जी मदद कंदो जेको पंहिंजे मनसब सां, जेको पंहिंजे तनज़ीम सां, जेको पंहिंजे तहरीक सां, जेको पंहिंजे पटी भाई सां सचो हूंदो, अलाह उन जी मदद कंदो। असां रातियूं जागी जॾहिं लॉन्ग मार्च हलंदो, नमाज़े ते नमाज़ पढ़ंदासीं, रब खां घुरंदासीं अलाह सां तूं मदद कर, अलाह सां तूं मदद कर। ऐं अलाह पाक अहिड़ी मदद कई जंहिंजो असांखे तस्वुर कोन हो। उन करे त असां उस्ताद सां, पंहिंजे तहरीक सां, पंहिंजे मनसब सां सचा हुआसीं। ऐं हाणे बि आउं चाहियां थो
असां 6 सालनि खां रिटायर थींदासीं सिंध जे नौजवान खे मुखातिब आहियां त मुस्तक़बिल तव्हांजो आहे असां तव्हांजी मुस्तक़बिल जूं हमवार पिया करियूं असां कॾहिं बि न चाहींदासीं सिंधी तइलीम तबाह थिए सेक्रेटरी साहिबु हींअर उनखे मूं चयो साईं सिंधी जी तइलीम तबाह पिया करियो तव्हां कराची में वही सेमिनार था कयो भले ही RSU इहो कहिड़ो कारण वग़ैरह इहो कहिड़ो त सिंध जी तइलीम सुधारण में किरदारु आहे अरबुनि जी बजट खायो वेंदो सिंध एजुकेशन फाउंडेशन उनखे तव्हां अरबुनि जी बजट ॾियो कल्ह मूंखे खैरपुर में हिकु उस्ताद चयो त साईं आउं एजुकेशन फाउंडेशन में पहिरीं मुलाज़िम हुउसि असांखे 7 लख रुपए ताईं हीउ कार्ड आहे इलाज फ्री हो वरी हाणे जॾहिं प्राइमरी उस्ताद थिए त तो पगार बंदि थियो पोइ मना त थिया खसी वई सिंध एजुकेशन फाउंडेशन खे सिंध गवर्नमेंट फंडिंग थी करे उनखे अरब रुपया ॾिनी पर असांजा प्राइमरी स्कूल जिते ग़रीबनि जा ॿार था पढ़नि जिते ग़रीब उस्ताद पढ़ाईंदा हुकूमत उनखे उहे सहूलियत ॾियण जे लाइ तयारी कनि पोइ उन जो सबबु वॾी वॾो कारण आहे त असीं पंहिंजे पाण जा उस्ताद दुश्मन दुनिया जो सभु तंज़ीमूं पंहिंजा जदोजहद हक़ वठी वयूं पर वाहिद असां उस्ताद आहियूं जेके रोज़ मारे था वञूं ऐं रोज़ जीऊं था पर असां उथण जे लाइ तयारु न आहियूं हींअर सिंध उस्ताद खां अपील थो करे ख़ुदा सभु थियो हीउ तव्हांजा वाइदो आहे हे तव्हांजा वचन आहे जेसीं वापसि कोन ईंदासीं जेसीं नोटिफिकेशन न मिलंदा हक़ीक़त में त अॼु हिते जेके पहिरीं उहिदनि ते हुआ दोस्तनि खे उन्हनि ताईं असांजो मैसेज वियो आहे उनखे बि असां करे कयो पर उहो दोस्त न आया हीउ सभु जो गॾु काज़ आहे ऐं हज नाज़र वटि बि लॻे हुई आहे ऐं पहिरीं साईं सालम ज़रदारी असांजो उहिदेदार उन बि लॻे हुई आहे ऐं साईं गुलाम रसूल महिरब बि वियुसि सिकंदर मूं सां गॾु आहे पर उन वटि बि वेंदुसि ऐं हर उन दोस्त उस्ताद वटि वेंदुसि उनखे मिनत कंदुसि त का बि पॉइंट स्कोरिंग कान्हे को बि झड़ो कोन्हे अचो हिन तहरीके जी अॻुवानी करियो पर ॻाल्हियुनि में ॻाल्हियूं आऊं कंदुसि छो त तव्हां विकिणी छॾा असांखे ॻाल्हियूं आऊं कंदुसि अॻुवानी तव्हां करियो जेकॾहिं ख़िलाफ़ पियासीं त आऊं फांसी क़बूल कंदुसि सभु दोस्तनि में हीउ हर उन प्राइमरी उस्ताद जी इज़त जो मसइलो आहे बका जो मसइलो आहे पोइ अलाए छो असांखे उहो मुखालिफ़ था सम्झनि असां त प्राइमरी उस्ताद खे पंहिंजो महबूब कयो आहे केरु प्राइमरी उस्ताद हुजे ऐं नथो चवां मुंहिंजे लाइ हिज़ब इक़्तिदार या हिकिड़ी ॻाल्हि इहा तव्हांजे ॻाल्हि अॻियां कंदो वञा हाणे त उहिदेदार में कहिड़ी कोन्हे कल्ह साईं गुलाम रसूल पाण लिखी ॾिनो त साबिक़ा मर्कज़ी सदर पंहिंजे हथ सां लिखियो अथसि इन जे करे हाणे असीं आउं बि साबिक़ा आहियां का बि साबिक़ा न ज़िला बि साबिक़ा मर्कज़ साबिक़ा आहे हाणे घटि में घटि इहा मूं ताईं मयार न हूंदी उन जे करे चवां थो अचो सभु गॾिजी हाजी दादा हिकिड़ी सुठी तजवीज़ ॾिनी त हाजी साहिबु हीउ जेको तहरीक आहे इलेक्शन थोरो पोइ करियो हुन सोचे ऐं आउं तव्हां सही सुठो असां सां गॾु आहियां हुन चयो त मार्च खां पोइ भले इलेक्शन जो ऐलान करायो छो त असां 10 फरवरी ते सही सिंध जा उस्ताद कराची में गॾु थींदासीं सभु सवाल उस्ताद गॾु थींदा ऐं सम्झां थो अलाह पाक कंदो छो उस्ताद खे वॾी अहमियत आहे पर असां अलाए छो पाण सम्झी कोन था शइ खे जॾहिं असां सभु उस्ताद कराची में गॾु थींदासीं असांखे 5 मिंटनि में हुकूमत पाण हली अची प्रेस कंदो त नोटिफिकेशन ॾींदी पर जेकॾहिं असीं न थियासीं त पोइ ठहियो इन जे करे असां रमज़ान शरीफ़ खां पोइ इनशाला इलेक्शन कंदासीं मुंहिंजी साईं गुलाम रसूल खे बि अपील आहे मुंहिंजी साईं सिकंदर जतई खे अपील आहे ऐं आउं पंहिंजो पाण वचंदो करियां त इनशाला पहिरीं उस्ताद जा मसइला पोइ इलेक्शन बाबा मूंखे उहिदो को बि न ॾियो मूंखे शौक़ु कान्हे उहिदे ते बणिजो ख़ुदा जो कसम आउं रिटायरमेंट जी दरख़्वास्त ॾेई छॾी पर दोस्तनि चवंदा हाजी साहिबु इहो हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाए ॾींदा ऐं ॼाणी वाणी किथे तौबत कोन हणसि हीउ ख़ुदा जो ॾोह आहे कूड़ कोन ॻाल्हाईंदुसि हीउ बि रब साईं जो ॾोह आहे अलाह पाक कूड़ ॻाल्हाइण वारा खे सभिनी ते माना लाॻ वसाई आहे त असां इहा शइ सम्झूं था के त तौबत लॻाइण कूड़ ॻाल्हाइण इहो ॿई उन में जे ज़रिए फ़ाइदो हासिलु करणु फ़ाइदो न थींदो नुक़सानु थींदो ॾाढी ज़ात रब जी हुई मुंहिंजे भाउ गुलाम रसूल महिर मुंहिंजी रुक ते ख़तमु कई रब जा शान ॾिसो जेके रब रखे त केरु चखे इंडस्ट्री डिपार्टमेंट उहा ई इंडस्ट्री डिपार्टमेंट जे साईं गुलाम रसूल खे
नोटिफिकेशन ॾिनो त तूं सिंधी उस्ताद जी अॻुवाणी कर उन खे चइबो आहे हलो पंहिंजे घर त हमेशह क़ाइम रहण वारी ज़ात मुंहिंजी अलाह जी आहे असां कुझु कोन आहियूं असां जेको इज़त ॾींदो उहो इज़त वठंदो उस्ताद सभु भारियूं उन जे करे सभिनी उस्ताद खे अर्ज़ु कंदुसि तव्हां घोटकी ज़िले जा बादशाह उस्ताद हिते गॾु थिया आहियो तव्हां पंहिंजे ज़िले मंझि पंहिंजे सिंध मंझि ऐं सोशल मीडिया हींअर हिकिड़ो वॾो हथियार आहे असांजे पंहिंजे मसइलनि खे उजागर करे ॾियो सोशल मीडिया ते असांजो साथ ॾियो इनशाला मंज़िल क़रीब आहे फतेह सिंध जी उस्ताद जी थींदी उस्ताद अज़ीम आहे तव्हां पाण खे अज़ीम सम्झो तव्हां इनशाला कामयाबी मानींदो जेकॾहिं तव्हां हींअर घर खां निकितो बाक़ी इहो अॻे कॉन्सेप्ट आहे अलाह उहिदेदार में न हर प्राइमरी उस्ताद ते लाज़िम आहे असांजो दीन हर मज़हब चवे थो पंहिंजे हक़नि जे लाइ जांच करियो पंहिंजे हक़नि जे लाइ घुरो गाॾियूं करे न चुनियूं उस्ताद कपिड़े जो उगो खणी लोही पाणी में खणी अचे असां कराची प्रेस क्लब ते वेही रहंदासीं जेसीं मसइला हल थींदा ख़ुदा जी कसम वापसि खणी न ईंदासीं महिरबानी आजी सचो साहब जंहिं वाके पंहिंजे ख़्याल इज़हार कयो हाणे असां साईं ज़मीर हुसैन महर साहब ही उहा शख़्सियत आहे जेका उस्तादनि जा दलाल जेके फुरीदा आहिनि उन्हनि जो ही एंटी मिज़ाइल आहे ये ॿुधाए छॾियां त उहो माण्हू आहे मर्द मुजाहिद जेको ट्रेज़री में हुन सां विढ़ंदो आहे त बाबा उस्ताद खां उस्ताद जा एजेंट थियो उस्ताद जा रहबर थियो उस्ताद जा भरजला थियो उस्ताद जा हमदर्द थियो ॿेली उनखे फुरियो न उन्हनि जो रेट मुक़ररु कयो उन्हनि जे कमनि जो आसानी सां तरीक़े खां हल ॻोल्हियो हीउ उहो मर्द मुजाहिद आहे जंहिंखे असां फ़ोननि ते कमु चवंदा आहियूं ऐं हू वीचारो फ़ोन ते कंदो आहे हाणे हुनखे गुज़ारिश कंदो त हू साईं जे लाइ